अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों मूसा जे बारे में पूरी तव्हांखे डिटेल ॾींदासीं त अॼु मूसा कहिड़ी क़िस्त में ज़ाहिर थींदो ऐं कहिड़ी क़िस्त में मूसा जी एंट्री थियण वारी आहे ऐं नवाब खान जी कहिड़ी क़िस्त में मौत थियण वारी आहे। पूरी कहानी ऐं नई अपडेट सां अची वियासीं। पहिरियां वीडियो खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। थी सघे त शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा ऐं पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। बिल्कुल दोस्तों अॼु तव्हांखे पूरी मूसा जी अपडेट ॾींदासीं। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मूसा तव्हांखे ख़बर आहे हिकु पासे आहे, यको ॿुधाईंदो बि अचां थो मूसा ज़िंदा हुआ सिजावल खान वांगुरु, लेकिन भावल खान उन सां अंजल नथो मिलण वञे त उन्हनि जे पोयां ॻोल्हण वारा ॿिया टियां पीछो करे नवाब खान जा कुता उते पुॼी वेंदा। इन जे करे भावल चुप करे वेठो आहे, लेकिन दरिया खान वारा मिलंदा वञी बख्शल वारा भावल सां ऐं इहा ॻाल्हि कंदा त असां मूसा सां मिलणु चाहियूं था, लेकिन हू इनकार कंदो। बहरहाल दोस्तों अन क़रीब हाणे जेको क़िस्तूं अचण वारियूं आहिनि इन में तव्हां ॾिसंदो त मूसा जी धमाकेदार एंट्री थींदी। जीअं सिजावर खान जी एंट्री थी अचण सां ई लिटाई लाला खे पोइ बि मूसा बि अचण सां ई कंहिं न कंहिं निभागे जी पाड़ पटींदो ऐं ख़ासि करे हू मीर ते बि ॾमरियल हूंदो ऐं मीर लाइ बि मुसीबत थींदी ऐं हाशू जे लाइ बि। हाशू सुधरी वियो आहे ऐं हाणे हाशू लाइ मुसीबतूं शुरू थींदियूं, लेकिन हाशू ऐं मीर जी जॾहिं मिटी थी रही आहे त नवाब खान इन शइ जो भरपूर फ़ाइदो वठंदो। अने क़रीब मूसा जो तव्हां ॾिसंदो एंट्री जॾहिं थींदी नवाब खान कीअं चवंदो त मूसा ज़िंदा हुजे, लेकिन हू मीर ऐं हाशू खे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो। जॾहिं मीर ऐं मूसा जी मिटी थी वेंदी त मूं हाशू खे चवंदो मीर खे बि मोड़े वठी अच त मां मीर सां राज़ी आहियां, मुंहिंजो को झड़ो न आहे। नवाब खान इहो सोचे ऐं उनखे पंहिंजे काबू करण जी कोशिशि कंदो। बहरहाल दोस्तों हाणे सिजावल खान बि इंतज़ार में आहे मूसा अचे। जीअं मूसा जी ज़ाहिर थींदो ड्रामे में पोइ इन्हनि जी दोस्ती वरी उअं ई थी वेंदी साॻी तरह जीअं पहिरियां हुई। छाजे करे सिजावल खान खे ख़बर पइजी चुकी आहे उनजी न्याणी जेको आहे हाकिमज़ादी मराई, लेकिन मूसा बेगुनाह आयो। ऐं नेक्स्ट एपिसोड में पूरी प्लानिंग कंदो सिजावल खान नवाब खान खे रस्ते जे हटाइण जी। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।